मलिर एक्सप्रेस वे जे बणजण सां असांजी देह मल जूं जेके बि ज़मीनूं अचनि पियूं, ख़ुसूसन मेमण ॻोठारे जेके मेमणनि जूं एकड़ ज़मीनूं आहिनि उहे टोटल आबाद ज़मीनूं आहिनि। असां पाण अलहमदुलिल्लाह ज़मीनदार आहियूं, आबादगार आहियूं। हीअ रोड ॿाहिरां खां असांखे नाइजाइज़ असांजूं ज़मीनूं असांखां फुरीन पिया। मूंसां गॾु असांजे इलाइक़े जो वॾेरो बीठल आहे, ॿिया मौजूद बीठल आहिनि। महिरबानी करे हिन रोड खे या त नए जे विचां खणी अचनि या उन रुख ॿिए पासे करनि। हिन खां असांजे सिंधी वसंदी हिकिड़ी इन खां अॻु में असांजूं ज़मीनूं जेके हुयूं नए जो पाणी अचण जे करे, बरसातनि जे करे ॿ टे एकड़ फी ज़मीन हितां खां निकिरी वई आहे। इन लाइ असांजी अपील आहे, महिरबानी करे हिन रोड खे हटायो वञे। असांजे सिंधी जेके वसंदियूं आहिनि उनखे महिरबानी करे अक़लियत में तब्दील न कयो वञे। हे रोड वञनि पिया बेरिया टाउन में या DH में वञनि पिया। बराए महिरबानी असां वसंदी वारनि खे, वज़ीर आज़म पाकिस्तान खे, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे ऐं डिस्ट्रिक्ट कमिश्नर मलिर खे असां अर्ज़ु रखूं था, अपील करियूं था, महिरबानी करे खुदारा असांजे ज़मीननि खे बचायो वञे या उन सूरत में उनखे विच मां रोड ॾिनो वञे। महिरबानी साईं।